नाज़िन दादू जे सिनेमा चौक अॻियां गंदो पाणी बीहण करे दुकानदार तोड़े ट्रांसपोर्ट सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था नवीद कुरैशी जी ही रिपोर्ट। नाज़रीन, दादू शहर जो मेन चौक है, सिनेमा चौक है। दादू शहर दिल्ली सड़ी वी है, पर इन इलाइक़े के अंदर जो नालिन जो पानी है रोडन ते बीठो है। दुकानदार सख्त परेशान आहिनि, दाहूं कर रहा आहिनि। हिकु त मरम शरीफ़ जो बलारो महीनो है, ॿियो वरी ही माण्हू जो दुकानदार आहिनि इहो चई रहिया असां गंदे नाले जे पानी में असां बुॾी रहिया आहियूं। अचो हितां माण्हुनि खां पुछा कि भई छा था चवनि। साईं ही जेको 2 साल खां वठी असां सां मुसलसल ज़ुल्म आहे। ही दादू ज़िले जो उहो रोड आहे जंहिंखे असां सिनेमा चौक चवंदा आहियूं। ही दादू जी दिलि आहे। हे दिलि जी इहा हालत आहे। हुतां 2 सालनि खां वठी ॾिसो था मुसलसल जेको आहे म्युनिसिपल इंतिज़ामिया म्युनिसिपल इंतिज़ामिया में जेके असांजा अॻुवान वेठा आहिनि उहे सभु राशी आहिनि। इन राशन खे हटाए करे महिरबानी करे हिन शहर जी रौनकुनि खे वरी बहाल कयो वञे। नाहिलिया जो 2 करोड़ बजट थी मिले महीने जी, आला करे थी 10 मिंटनि जो सिर्फ़ु मींहुं वसियो आहे। असां दादू शहर जी इहा हालत आहे। केरु खां पुछण वारो कोन्हे। डीसी दादू निंड पियो आहे, अलाए किथे आहे। हे दादू जो हे मेन रोड आहे, कारोबारी मर्कज़ आहे, पर ख़बर नथी पए हिनखे नज़र नथो अचे। म्यूनिसिपल वारा हितां 10 चकर गुज़रनि बि था, ॾिसनि बि था, पर पोइ शायदि हुनखे नज़र नथी पए, अलाए अंधा आहिनि अलाए छा। बाबा असां सभिनि खे चयो आहे, को बि माना असांखे लुट करण वारो न आहे। सम्झो मां 2 दफ़ा म्यूनिसिपल पार्टी में वियो हुउसि, हुते बाबा चेयरमैन को बि कोन्हे, हिते कमु केरु नथो करे। ऐं हिते असां मज़दूरी आहे 25,000 मज़दूरी, माना मसवा लॻी पई आहे। मसवा केरु बंदो असांजे पारां। हे डेली अहिड़ो किन लॻो पियो हूंदो, पोइ असां दुकान बंदि करे घर में वेठा हूंदासीं न।